नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो तालुके जे यूसी भोपी जे सेक्रेटरी मोहब्बत चानियो खिलाफ़ अॻूणे रिटायर यूसी भोपी जे सेक्रेटरी मोहम्मद अकरम ऐं संदसि पुटु मोहम्मद इमरान आराई साफ़िन अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते रिटायर मुलाज़िम मोहम्मद अकरम आराई दाहींदे चयो आहे त मसलो आहे त रिटायर थियो आहियां 31/10/2019 में मुंहिंजी LPR जेके मूंखे रिटायरमेंट जो ऑर्डर जेको मिलियो आहे सो 11/11 ते मूंखे रिटायरमेंट जो ऑर्डर मिलियो आहे। तंहिंखां मूंखे छा गवर्नमेंट खां मूं पंहिंजो LPR जे लाइ अप्लाई कयो। LPR अॼु ॾींहं ते मूंखे न मिली आहे, जॾहिं त हुनजा लेटर बि गवर्नमेंट खां जेके बि मूंखे मिलिया आहिनि मौजूदा सेक्रेटरी मोहब्बत चानियो खे ॾिना विया, जेके बार बार चयो आहे। तंहिंखां पोइ मां हिन जे लाइ कंप्लेन बि कई आहे डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट सांगड़ खे। उतां बि हिकिड़ो मतिलबु फॉर्मेलिटी तौरु हिकिड़ो लेटर आयो, तंहिं ते अमल करण खां बिल्कुलु जवाबु ॾियो वेठो आहे। केॾी महिल मूंखे चए थो तोखे 60,000 रुपया ॾींदुसि, केॾी महिल 15,000 रुपया ॾींदुसि, केॾी महिल 20,000 रुपया ॾींदुसि। मुंहिंजो जेको राइट आहे उहो घुरण जा घुरां थो, हुन खां मूंखे डटा पियो ॾिए। अञा अॼु ॾींहं ताईं मूंखे रुपयो बि ॾियण लाइ हू तयारु कोन्हे को। जीअं त हिकिड़ो ग़रीब शहरी आहियां, मुंहिंजो गुज़र सफ़र बचा मुंहिंजा नंढा, मुंहिंजो गुज़र सफ़र आहे इन पघार ते जेको अॼु ॾींहं ते मूंखे न पियो मिले। बार बार चवण जे बावजूदि तंहिंखां पोइ हिन जे जेके लोकल बि हिते जा जेके बि चङा माण्हू आहिनि, वॾेरा आहिनि, MPA आया, साबिक़ा नाज़िम साहिबु आहे, हुनखे बि चयो वियो आहे, हुनखां बि चवरायो वियो आहे, पर हर कंहिंजी ॻाल्हि मञण खां इनकार कयो आहे। ऐं अॼु ॾींहं खां मूंखे LPR ॾियण खां लवाए पियो। अलाए पोइ हिनखे छा आहे ऐं हिन के ऑफिसर जी हिनखे सपोर्ट आहे उहो त अलाह बहितर थो ॼाणे। पर हिन जे पोयां आशीर्वाद डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट सांगड़ जी हिनखे आशीर्वाद ज़रूरु आहे, जंहिंजे करे मूंखे अॼु ॾींहं ताईं पैसा ॾियण खां लवाए। मुंहिंजो वालिद रिटायर थियो 2019 में। ये सेक्रेटरी मोहब्बत चानियो ऐं चेयरमैन ऐं डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट कूड़ा बिल ठाहे पैसा LPR जा कॾहिं खाई विया आहिनि, उहो ॾियनि कोन था, जंहिंजे लाइ असां बार बार माण्हुनि खे चयो, पर हिननि खे को बि असरु कोन थो थिए। इहो असांजो मसइलो हल कराए। असांजो मुतालबो हिन चेयरमैन ऐं सेक्रेटरी ऐं डायरेक्टर जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।